अस्सलाम वालेकुम संगत। उम्मीद कयां थो अवां सब खैरियत सां हूंदो, खुश हूंदो। अवां जो पंहिंजो सजाद सेन हिकिड़ो ऐं हीअ नदीन रज़ा बुखारी। अवां ॾिसी रहिया सजाद मखणी व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जेको असांखे शादी जी दावत मिली आहे, असां ॿिन्हिनि खे मिली आहे, मां हिक खे न। शादी ते वञूं था संगत, दुआ कजो त ताम सुठा हुजनि। ताम सुठा हुजनि ऐं टाइम घणो थियो आहे, अदा ख़ुशि आहियां। ख़ैर टाइम घणो थियो आहे, ताम बच्चा बि हुजनि इंशाल्लाह। टाइम पियो आहे 12 जो टाइम आहे, अञा न थिया आहिनि 12। हा सो संगत डेरकी खां जेको आहे 2 किलो या 3 किलोमीटर परे आहे ॻोठ जाम मेहराब खान समें में शादी आहे असांजे दोस्त जी। जेको आहे जो हींअर असां होॾे वञूं पिया ऐं जेको आहे असां सां गॾु ई हुजो, तव्हांखे जेको आहे ॻोठ बि ॾेखारींदासीं। इहा ॻाल्हि मां संगत असां त पुॼूं तव्हांखे ॻोठ बि ॾेखारींदासीं जेको जून जुलाई में शादी कई था। सलाम। हा इहो गर्मी में छो कई अथई इहो बि हुन खां पुछंदासीं। अचो असां सां गॾु ई हुजो। संगत जेको आहे तव्हांखे ख़बर हूंदी आहे, असां जाॾे बि निकिरंदा आहियूं पेट्रोल जो जेको आहे बंदोबस्तु करे छॾींदा आहियूं। छा आहे जो भली मोटरसाइकिल में पेट्रोल हुजे बि पर पोइ बि असां जेको आहे विझराए छॾींदा आहियूं, किथे इतफ़ाक़ जेको आहे पेट्रोल ख़तमु न थी वञे वरी बीह रहूं, इहा बि बेइज़ती आहे। सो हाणे असां पेट्रोल पंप ते पहुचण वारा आहियूं। सो हाणे पेट्रोल बि विझराईंदासीं गाॾी में, मोटरसाइकिल में। मोटरसाइकिल खे गाॾी चइबो आहे नी दादा। सो असलाम। सो ही साईं पेट्रोल पंप ते असां पहुची वियासीं। सो ही हा वाह नदी आहे। छा दादा ख़ुशि आहियो? दादा असां पेट्रोल जेको आहे मोटरसाइकिल में भरायोसीं। अॼु ॾाढो मज़ो अचे थो। अॼु पोपट खान बि मूंसां गॾु आहे। सही नदी रज़ा बुखारी दे हालदा शादी के बरोबर ॾींदे की हा ख़्याल कर के ख़्याल। अच्छा हलो साईं, हाणे बसि असां पहुचण वारा आहियूं शादी ते संगत। पोइ असां सां गॾु ई हुजो। संगत ॿियो वॾी ॻाल्हि इहा आहे, असां ॿई जंहिं शादी में वञूं था न, असांखे यकीन आहे उहा शादी टिकंदी। हा माना तुंहिंजो मतिलबु आहे असां खाइणा वॾा यार, ईअं बेइज़ती ख़राबु न कर असांजी। आख़िरकार असां शादी में पहुची विया आहियूं। पोयां पिंडाल लॻो पिया, तव्हां ॾिसी सघो था। सो अॻिते हलूं, ॻोठ बि ॾिसूं। हा वाह अस्सलाम वालेकुम संगत। ही आहे ॻोठ जेको आहे असां हिन ॻोठ जी सॾ ते आया आहियूं। ॻोठ असांजो सफ़ा ईअं मखण ॻोठ थियो। पर इनको इहो पुछां थो त जून जुलाई में शादी छो कई? जुलाई में शादी बाबा करणी हुई हुनखे। असां मरी पिया पगर बीह ई नथो, मानी कीअं वणंदी असां ज़ुल्म छो थियो थी ज़ुल्म त पाण खे इहो घंटो इहो मिड़े जून थिए या जुलाई मां ख़ुशियूं बि जेको आहे हलंदियूं रहनि। असांजो प्यारो दोस्त आहे आरिफ अली, अॼु शादी कई अथसि माशाल्लाह। असां शादी में आया आहियूं। प्यार में छा छॾींदा? इष्टू आहे न साईं असांजो। इहे न हुजनि त असांखे कोई सुञाणे ई न। सैलून जो कमु कंदो आहे न, असांखे इंसान थी नी कयो आहे। संगत जेको आहे हीअ हमरा पाण खे सॾणा ईंदो दिलेर ऐं जवान मैदान खां ॿाहिरि हुयो। हाणे मैदान में लथो आहे 2-3 महीननि खां पोइ यार खां असां हवाल वठंदासीं। सैलून खोली जाए। हा दा पोपट गर्मी में कीअं महसूसु करे थो? शादी ते आयो आहे गर्मी में साईं ॾाढो मज़ो अचे थो। संगत वारा माना परख हिते ख़बर पवंदी आहे न संगत जी साईं। सर्दी में त हर को अचे, गर्मी में कोई लड़े त ख़बर पए न संगत जी साईं। हा हिन यार तॾहिं शादी कई अथसि जो गर्मी में क्या ॾिसां संगत कहिड़ी थी अचे। अरे अॻोड़े ॾाढा वॾी वणे मानी मां घणी खाईंदुमि, पर जॾहिं गर्मी आहे न मां सम्झां तूं ॿ बि ॼाणा थी। न खाईंदासीं छो? अॻे बि सियाणो आहे घोट, गर्मी में शादी तॾहिं कई अथई माण्हू घटि खाइनि जीअं असांखे बचति घणी थिए। न साईं भले थोरे गर्मी हुजे या कुझु मानी इहो खाइण ॾिजांइ तूं। अरे घोट टाइट आहे न? सफ़ा दिलि जाए कयूं। हा मौला तोखे आबाद रखंदो था। इहे सदाईं ख़ुशियूं हुजनि। अलाह पाक हर इंसान खे अहिड़ियूं ख़ुशियूं नसीब कराए। पोइ पर वरी इहा ख़ुशी कंदे या तूं शादी? ना बा तो भाकर बि कराए बस पेरी बीची में घणी लगी आ। अरे आरिफ जो वाली बस पूछो सा मैंने बा को पो बस संग जेको हाणे असां मानी में देर आहे घोट साहब
हाँ तयार आहे त बसि ठीकु आहे ठीक है तैयार है अच्छी माशाल्लाह जेको आहे मानी अची वई आहे आवा बुखारी आ यार तव्हां मुंहिंजी ॾेखारियो हलचो तव्हां सॼा अचो टीवी में न मोबाइल में आवा ॾिसो हाणे तूं केतिरी मानी थो खाए यार भारत न आहे न तूं जो ड्राइवर आहीं त मां साईं मानी एॾी खाईंदुमि एॾी चए राता को मां मानी खाइणु बंदि कई पोइ चयो इहो भरी ॾे त पोइ न वणंदी मानी बिस्मिल्लाह रहमान रहीम संगत लॻे थो त तव्हांजे वात में पाणी अची वञो मुर्गी ते ॾेखार संगत में ॾिसो अथव कचड़ियूं कचड़ियूं ॿूटियूं साईं बोरची बि भलो आहे साईं असां वॾो घुरायो आहे दुबई को बोरची हाई फाई बोरची आहे साईं हा त दुबई को घुरायो आहे जहाज ते लथो राति अवल तूं खा पोइ वरी मां खावां हा पहिरियों मां ॿरो ॾेई वठां हा हींअर मूंखे ॾिस ड्राउ थी वञे मां आज़मे वारी टिकी खाई आयो आहियां हा संगत जेको आहे जो असां शादी में आयासीं शादी में जेको आहे ताम बि खाधासीं हिन घोट जी असांखे दावत हुई असांजो दोस्त आहे प्यारो ऐं हीउ जेको आहे सैलून जो कमु कंदो आहे ॾाढी वार असांजा इहो ई ठाहींदो आहे पर ही ॿाहिरनि जहिड़ो दोस्त आहे हिन सॾ ते असां न गर्मी खे ॾिठोसीं न पंध खे ॾिठोसीं ॾेरकी खां असां जेको आहे ॾेरकी खां असां जेको आहे हिते जाम मेराब ख़ान समय जे ॻोठ में आया आहियूं पासे में वरी राड़की बि आहे वधीक जेको आहे साईं गुफ़्तगू कंदो साईं गुफ़्तगू इहा आहे घोट सां मिलियासीं ॾाढो मज़ो आयो तूं हथु त पर करे हेठि थी वियो घोट एॾो वज़न ॾींबो आहे छा घोट हिन जी साईं माशाल्लाह शादी थी आहे असांजो नंढे लाल जो दोस्त आरिफ़ अली साईं सैलून ते कमु कंदो आहे असांखे जीअं मुछ हणनि जी सावल ऐं ॾाढी निकिती त हिन असांखे वरितो माना असांजी ॾाढी मुछ हेठि ठाहींदो आहे जो इहो न ठाहे त घर रही न सुञाणे हिन जी वॾी कावश आहे इहो जेको वार वार इहो ठाहींदो आहे अॼु माशाल्लाह हिन जी शादी थी आहे शादी जेको आहे जून जुलाई में कई अथसि पुछो मां इहो जून जुलाई में छो कई चए मुंहिंजी लव मैरिज शादी आहे जेको आहे इन खे मां न साल ॾिठुमि न ॾींहुं न मां महीना ॾिठा मां मूंखे जीअं ॾिननि इलाही त्योहार कयुमि पोइ माशाल्लाह हाणे शादी में ॾाढो मज़ो आयो घोट असांजो प्यारो घोट सभु दिलबर घोट आहे अब इहो शादी भला इहो जून जुलाई में छो कई साईं पोइ थो ॾिठो न आहे जेको आहे जो हाणे बि तव्हां हिन जो चहिरो ॾिसी छॾियो 3-4 महीननि खां बि पोइ यार चहिरो तव्हांखे ॾेखारींदासीं राति जो 12 बजे उहो छड़ो हूंदो घर वेंदो हाणे अधो 8 बजे घर न वञे न मां पंहिंजो नालो मटाए साइकिल वरिती अथसि न पेट्रोल महांगो अचे मोटरसाइकिल के पासे में ॿियो साइकिल वरिती अथसि हाणे चए साइकिल ते घर ईंदो मां पोइ संगत जेको आहे उमेदु कयूं था अॼु जो असांजो वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो इंशाल्लाह असां कोशिशि कंदासीं ईअं ई नवां नवां वीडियो खणी तव्हांखे ॾेखारींदासीं तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखो सजाद हुसैन भाउ खे ऐं नदीम रज़ा बुखारी पोपट खान खे इजाज़त ॾियो वरी कई नए वीडियो सां गॾु हूंदासीं तव्हां सां तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखो ख़ुदा हाफ़िज़